मां जेको आहे सिंधी आहियां ऐं सिंधी मरंदुमि सिंधी पैदा थियो ऐं मुंहिंजा जेके माइट रोईंदा मुंहिंजे मरण ते उहे सिंधी में रोईंदा इन जे लाइ मूंखां हिकिड़ी ग़लती थी वई वो टाइमिंग गलत हुई मुझे मौक़ूफ़ हो जो असांजे लीडरनि जो मुझे मौक़ूफ़ हुओ आहे ॾींहुं राति ज़हनी तौर जिस्मानी तौर असां हिननि सां गॾु आहियूं पंहिंजे सिंधियुनि सां मरंदासीं मुंहिंजे लाइ त मां एक्शन कमेटी में इन लाइ आयुसि हिते पंहिंजो मौक़ूफ़ ॾियण लाइ त मां सिंधी आहियां ऐं सिंध में पैदा थियो आहियां सिंध लाइ कमु कयो आहे सॼी उमिरि ऐं दोस्तनि खे घणनि खे नाराज़गी हुई त मां माफ़ी वठी चुको हुउसि पहिरियां ई फ़ौरन माफ़ी वरिती छो जो मां को मुंहिंजे दिलि में को मेर हुजे हा त मां माफ़ी न वठां जंहिं मां फ़ौरन माफ़ी वरिती पोइ बि जेको आहे सो मूंखे मां मुतमिन न हुयुसि मां आला क़यादत सां मिलंदुसि छो त उन्हनि खे ॾुख हुजे मुंहिंजे तरफ़ां ऐं उनजे लाइ मां जेको आहे सॼो मिलियुसि आला क़यादत मूंखे वॾी इज़त ॾिनी मूंखे चवंदो आहे तूं असांजो पुटु आहे सिंध जो पुटु आहे ऐं तूं असांजो बचो आहे ग़लती इंसान खां थींदी आहे असां तोखे दिलि सां माफ़ु कयूं था साईं जलाल शाह ऐं साईं डॉक्टर कादिर मक्सी साहिबु सभु रियाज़ चांडियो साहिबु सभई जेकी क़यादत आहे सिंध एक्शन कमेटी जी उन्हनि सॼनि मूंखे माफ़ु कयो ऐं सॼी सिंध ऑलरेडी मूंखे माफ़ु करे चुकी आहे पर इहो बि मां मुंहिंजो मथां वज़न हो उहो लाहे छॾियो मां ऐं मां ॾाढो मुतमिन आहियां साथ सलामत सिंध सलामत जी लतीफ़ जी धरती।